सिजावल में कब्ज़ा माफ़िया शिरपसंदनि पारां कचे जूं ज़मीनूं आबाद करण लाइ ॿेले में बाहियूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। जे सबबि चौपाए माल जो चारो, माखी, ढोर सड़ण, काठियूं राख जॾहिं त ॿियो जीवत वग़ैरह पिणु सड़ी वञे थो। जंहिं करे जेको नुक़सानु आहे जॾहिं त ॿेलो खातो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। मक़ामी समाज सुधारक धुरिन मथां मुतालबो कयो आहे त ॿेले में कब्ज़ागीरनि जूं अहिड़ियूं हरकतूं बंदि करायूं वञनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।